बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नवी रसीदा प्रोग्राम एनालिसिस रूम आहियां लैला निसार। नाज़रीन, अॼु FES इदारे पारां FES पाकिस्तान पारां हिकु अहम रिपोर्ट शाया कई वई आहे इंसानी सलामती ते, ह्यूमन सिक्योरिटी ते। हू छा चवनि था, तमामु अहम इम्पॉर्टेंट ॻाल्हियूं हुन में ॼाणायूं वयूं आहिनि जेके असां अॼु अव्हां जे आॾो रखणु वञूं पिया, ऐं कुझु एक्सपर्ट्स बि असां सां पैनल में मौजूदु आहिनि जेके जंहिं हिन रिपोर्ट ते कमु कयो आहे, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर ही रिपोर्ट असां हिन प्रोग्राम में आख़िर छो हिन जो हिन ते तबसरो करण जी ज़रूरत महसूसु कयूं था, तव्हांखे ॿुधाईंदी हलां थी थोरो सो हिन जो बैकग्राउंड। त इंसानी सलामती जी जॾहिं असीं ॻाल्हि कयूं था, छो ॻाल्हि कयूं था, इहा तव्हां लाइ छो ज़रूरी आहे। जॾहिं असीं इंसानी सलामती जी ॻाल्हि कयूं था त हिन जो पहिरियों भेरो 1994 में UNDP जी इंसानी तरक़ी जी रिपोर्ट में इन शइ जी ॻाल्हि कई वई, जेको पाकिस्तानी इक़्तिसादियत जो माहिर हुयो डॉक्टर महबूबुल हक़, उन जी रहनुमाई हेठि इहा शइ हिन ते ॻाल्हि कई वई ऐं उहा रिपोर्ट जेको आहे तयारु कई वई। सो इंसानी सलामती जो इहो तसवर इंसानी तरक़ी खे यकीनी बणाइण जी ज़रूरत सां ॻंढियल हूंदो आहे, जंहिंजे नतीजे में मुल्कनि खे पंहिंजे शहरनि जी सिहत, तालीम ऐं आमदनी खे बहितर बणाइण ऐं उन ते ध्यानु ॾियण जे हवाले सां वॾे पैमाने ताईं ज़ोर ॾिनो वेंदो आहे। सो समूरी इन ह्यूमन सिक्योरिटी जी जॾहिं असीं ॻाल्हि कयूं था, इंसानी सलामती जी ॻाल्हि कयूं था, हिन जो मेन आइडिया, मेन पर्पज़ हूंदो आहे टू बी फ्री फ्रॉम फियर, डप खां असीं परते रहूं, उन खां बिल्कुलु फ्री थी करे रहूं, ज़रूरत खां नीड जंहिंखे असीं चऊं था, अणबराबरी, इनइक्वालिटी या पोइ एक्सप्लॉइटेशन जंहिंखे असीं सिंधीअ में इस्तेहसाल बि चऊं था, इन जो इहो मेन पर्पज़, मेन आइडिया हूंदो आहे। सो अॼु जीअं त तव्हांखे आउं शुरू में बि चयो त हिन जी ॻाल्हि असां छा जे लाइ कयूं था, छो त हिन में मुख़्तलिफ़ सूबनि जी, यानी समूरे पाकिस्तान में जेके सूबा आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कई वई आहे, ऐं सिंध हवाले इहो ॼाणायो वियो आहे त सिंध इंसानी सलामती ऐं आमदनीअ जी सूरत हाल में ॿियनि सूबनि खां अॻिते निकिरी वई आहे। सो ॿियनि सूबनि जी भेट में सिंध अंदरि इंसानी सलामती इंडेक्स 0.485 रिपोर्ट कयो वियो आहे ह्यूमन सिक्योरिटी इंडेक्स में, जेका FES पाकिस्तान शाया कई आहे। ऐं वधीक ॿियनि सूबनि जो बि तव्हांखे ॿुधाईंदी हलां थी त पंजाब में 0.469, KP में 0.430 ऐं बलोचिस्तान में 0.307 इंडेक्स ॼाणायो वञे पियो। सो सिंध में फ़ी माण्हू आमदनी जी बि जेकॾहिं ॻाल्हि कयूं, जेके असीं पर कैपिटा चऊं था अंग्रेज़ी ज़बान में, त उहा बि ॿियनि सूबनि जी भेट में वधीक आहे। पर हिन में दिलचस्प पासो, जॾहिं आउं बि रिपोर्ट खे ॾिसी रही हुयसि, पढ़ी रही हुयसि, इहो ॼाणायो वञे पियो त कैपिटा त वधीक आहे, पर गुरबत जो इंसिडेंस बि वधीक आहे। त इहे ॿई शयूं पाण में कीअं अलाइन कनि थियूं, कीअं इंटरेक्ट कनि थियूं, वधीक पंहिंजे पैनलिस्ट ऐं एक्सपर्ट्स खां असीं सम्झंदासीं। ऐं ॿी शइ हिन में वॾी अहम ॼाणाई वई त जेको बैकवर्ड कॉम्पोनेंट आहे, यानी इंसानी सलामती जे विच में रुकावट बणिजे पियो, त सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त दैट इज़ इंटर प्रोविंशियल डिस्पैरिटी। हाणे उहो छा आहे, पंहिंजे पैनलिस्ट जे अॻियां ॻाल्हि रखंदासीं त हू इन शइ खे एक्सप्लेन कीअं कनि था ऐं हिन रिपोर्ट ते छा एनालिसिस प्रेज़ेंट कनि था। मूंसां गॾु पैनल में मौजूदु आहिनि मोहसिन बबर साहब, जेके सीनियर साफ़ी आहिनि, सीनियर एनालिस्ट आहिनि। अस्सलाम वालेकुम मोहसिन साहब, वेलकम टू द शो, वरी महिरबानी। एंड ऑन द अदर हैंड आई हैव Mr. Abdullah Dayo, who is the program advisor of FES Pakistan. So, Assalamu alaikum Abdullah, thank you so much for your precious time. बड़ी महिरबानी तव्हां टाइम ॾिनो। ऐं मोहसिन साहब, अवां जी इजाज़त खां शुरूआति आउं अब्दुल्ला साहब खां ई करे वठां पई। अब्दुल्ला साहब, ही जीअं तव्हां इंट्रो में ॻाल्हि कई त वाई आर बी डिस्कसिंग ह्यूमन सिक्योरिटी, ज़रूरत ई छो पवे थी जो असीं इंसानी सलामती या तहफ़ुज़ जे बारे में ॻाल्हि कयूं पिया। हर साल असीं ॾिसूं था त इन ते रिपोर्ट में निकिरे पई, पर ॻाल्हि तमामु घटि थिए पई। सो पहिरियों जेकॾहिं तव्हां इन जी सिग्निफिकेंस ते थोरी रोशनी विझंदा त दैट वुड बी फैंटास्टिक फॉर आवर व्यूअर्स। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच फॉर हैविंग मी ऑन बोर्ड। सभ खां पहिरियां त हिन अहम मौज़ू ते जेका इंसानी सलामती आहे, इन में आउं इहा ॻाल्हि कंदे तमामु फ़ख़्रु पियो महसूसु कयां त FES पाकिस्तान उहा वाहिद तंज़ीम आहे जंहिं पाकिस्तान जी पहिरीं ह्यूमन सिक्योरिटी रिपोर्ट तयारु कई आहे। ऐं इन ह्यूमन सिक्योरिटी रिपोर्ट में असीं जॾहिं इन रिपोर्ट जी तयारी पई कई त 87 इंडिकेटर्स जेके आहिनि त हिन जा तयारु कया विया। ऐं आउं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन रिपोर्ट जी जेका मैथडोलॉजी आहे, अॼु ॾींहं ताईं दुनिया जे कंहिं बि ख़िते में नाहे इस्तेमालु कई वई। इहा पहिरियों चकर 87 लाइक ह्यूज इंडिकेटर्स जेके आहिनि उहे तयारु कया विया, जो इन जो जेको बुनियादी मक़सदु हुयो, उहो मक़सदु इहो हुयो त जेका सिक्योरिटी आहे या सलामती आहे, उहा इंसाननि जी हुजे, माण्हुनि जी सलामती हुजे, न कि सिर्फ़ु तव्हांजी टेरिटरी जी हुजे या तव्हांजी बाउंड्रीज़ जी सलामती हुजे।
छो जो इंसान सलामत हूंदो त बाउंड्रीज़ बि उन जे कमु ईंदियूं, जेकॾहिं इंसान ई कोन्हे त उन बाउंड्रीज़ जी का ज़रूरत कोन्हे। छो जो जेको पैराडाइम शिफ्ट अचे थो पियो पूरी दुनिया में, उहो इहो अचे थो पियो त माना तरक़ी जे थ्रू सलामती खे यकीनी बणायो वञे, न कि हथियारनि जे ज़रिए। सही सो जॾहिं पाकिस्तान खे असीं ॾिसूं था पिया त पाकिस्तान मतिलबु कि जनरली जेको हिकिड़ो नोशन मिले थो पियो त इट्स जेका हिकिड़ो नेशनल सिक्योरिटी स्टेट जो नैरेटिव आहे। उन नेशनल सिक्योरिटी जे नैरेटिव खे जॾहिं असां ह्यूमन सिक्योरिटी जे नैरेटिव में जाचण जी कोशिश कईसीं त उन में ही रिपोर्ट जूं कुझु जेके फाइंडिंग्स आयूं आहिनि उहे असीं तव्हां सां शेयर बि कंदासीं। पर उनमें जेको बुनियादी तौर ते ह्यूमन सिक्योरिटी जो मक़सदु जेको हुयो त कहिड़े नमूने जेका इंसान आहे, माण्हू आहे, जेको फ़र्द आहे, उनखे साम्हूं रखूं ऐं पोइ ह्यूमन सिक्योरिटी जो एस्पेक्ट रखूं त उहा हाउ पीपल सेंटर्ड दैट पॉलिसी इज़। तव्हां ऑलरेडी 4 कंपोनेंट जेके आहिनि उहे डिफाइन करे चुका आहियो, जंहिंमें चयो त ख़ौफ़ खां कीअं आज़ादी हासिल कजे। ह्यूमन सिक्योरिटी में सभ खां पहिरियों जेको अचे थो पियो उहो इहो आहे त ख़ौफ़ खां आज़ादी हासिल कयूं। ॿियूं जेके आहिनि त असांखे जेके ज़रूरियात आहिनि बुनियादी, छा असां चाहियूं था पिया, उन जी असांखे आज़ादी हुजे। ऐं उनखां बाद में जेका इनइक्वालिटी आहे, अणबराबरी आहे, उन खां कहिड़े नमूने इंसान ज़ात खे बचायो वञे। ऐं आख़िर में इहो त उन्हनि सभिनीनि शयुनि जे मथां अहिड़ी शइ, हिकिड़ो अहिड़ो फ्रेमवर्क हुजे जंहिंखे असीं चऊं त हिकिड़ी पहुच हुजे इंसानी हक़नि ताईं, जेके आलमी सतह ते ऐं असांजे आइन में इनश्राइन थियल आहिनि। सो जेको ह्यूमन सिक्योरिटी जो कॉन्सेप्ट, इहो फर्स्ट टाइम पहिरियों चकर पाकिस्तानी तारीख़ में आया ऐं आउं सम्झां थो पियो त पाकिस्तान जा जेके लॉ एनफोर्समेंट जा इदारा आहिनि हुननि बि ह्यूमन सिक्योरिटी जी इंपॉर्टेंस खे ॼाणायो त जेका ठीकु आहे। सो पोएं उन साल समूरी जनवरी रिपोर्ट में ह्यूमन सिक्योरिटी जी इंपॉर्टेंस ते उहा ख़ैर उन में तव्हां बि वधीक ऐड करे विधो ऐं इंडिकेटर्स जे हवाले सां बि असांखे ॿुधायो त 87 इंडिकेटर्स इन रिपोर्ट में शामिल आहिनि। अच्छा, ॿी जेकॾहिं असीं मख़सूस तौर सिंध जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त उन जी जेकी पर कैपिटा खे ॼाणायो वियो आहे दैट इज़ हाईएस्ट इन कंपैरिजन ऑफ अदर प्रोविंसेस, राइट? त असांखे इहो ॿुधायो त वरी बाद में जॾहिं आउं रिपोर्ट खे बि आउं बि स्टडी कयां पई त गुरबत जो जेको इंसिडेंस आहे उहो बि सिंध में वधीक आहे। इहे ॿई पासा हिक ॿिए सां कीअं मिलनि था? जॾहिं तव्हांजी आमदनी वधीक आहे त पोइ गुरबत छो वधीक आहे? तव्हां जेकॾहिं इन शइ खे ॾिसो त जेको ह्यूमन सिक्योरिटी जो कॉन्सेप्ट आहे उहो तक़रीबन उनजा टोटल 44 इंडिकेटर्स आहिनि ऐं उन मां जेको 44 इंडिकेटर्स मां जेके 9 अहम इंडिकेटर्स आहिनि उनमें सभ खां पहिरियों त इहो आहे जो इनकम हुजे ऐं उनखां बाद में तव्हां वटि शेल्टर हुजे, एजुकेशन हुजे, फूड सिक्योरिटी हिकिड़ो वॾो, तव्हां फॉर एग्ज़ाम्पल जेका नेशनल मीडिया आहे उनमें हिकिड़े ॿिए तरीक़े सां डिफाइन कयो वेंदो आहे, थर में ही मसइलो थियो, बहरान थियो, बुख थी वई, त फूड सिक्योरिटी हिकिड़ो वॾो अहम मामिलो आहे त उहो हिकिड़ो इंडिकेटर हुयो। एनर्जी सिक्योरिटी आहे, विमेन जी सिक्योरिटी आहे। अच्छा, तव्हांखे आउं इहो बि ॿुधाईंदो हलां त नेशनल सिक्योरिटी पॉलिसी जेका 2022 वारी अनाउंस थी आहे उनमें पहिरियों चकर जेंडर सिक्योरिटी जो टर्म इस्तेमालु थियो आहे, जेको पहिरियों कॾहिं बि असांजे नेशनल नैरेटिव जो हिसो न रहियो हुयो। उनखां बाद में एम्प्लॉयमेंट एंड वेजिस जी सिक्योरिटी आहे त हर माण्हू खे हिकिड़ो महफ़ूज़ रोज़गार हूंदो। सिहत जी सिक्योरिटी आहे, अहिड़े नमूने ॿारनि जी सिक्योरिटी आहे। त ही जेके आहिनि 44 तमामु घणा असां वटि इंडिकेटर्स हुया जिन खे रिव्यू करण खां पोइ जेको तव्हां पर कैपिटा इनकम जी ॻाल्हि कयो था पिया, उन पर कैपिटा इनकम जी तरफ़ वञण खां पहिरियों तव्हांखे जेके इंटर प्रोविंशियल डिस्पेरिटीज़ आहिनि उन खे सम्झण जी ज़रूरत आहे। उहो ईअं त जेकॾहिं हिकिड़ो यानी तव्हां इन वक़्ति बैकवर्ड कॉम्पोनेंट ते ॻाल्हाए रहिया आहियो, जेको सूबनि जे हवाले सां इंट्रो में बि ॻाल्हि कई, तव्हां इहो ॿुधाए रहिया आहियो त उहो छो आहे या सम्झाइण? उनमें छो जो जेके डिस्पेरिटीज़ आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल उहो इहो आहे त हिकिड़ो सूबो आहे जेको पंहिंजे नेचुरल रिसोर्सिस में, फॉर एग्ज़ाम्पल गैस आहे, नेचुरल गैस आहे, उहो पूरे मुल्क जो 44%, ऑलमोस्ट 44% प्रोड्यूस करे थो पियो, पर हुनखे जेको पंहिंजो हिसो मिले थो पियो उहो शायदि वञी हार्डली 24-25% मिले थो पियो। ऐं हिकिड़ो ॿियो सूबो आहे जेको मुल्क जो वॾे में वॾो सूबो आहे, उहो 5% जो नेचुरल रिसोर्सिस पैदा करे थो पियो, पर हू वापसी में 45% वापसि वरितियूं थो वञे पियो। त ही जेके जॾहिं तव्हां इन क़िस्म जी डिस्पेरिटीज़ खे ॾिसंदा त उन सां इनइक्वालिटीज़ सूबनि में जेके अचनि थी पयूं। ऐं अहिड़े तरीक़े सां जेका तव्हां अॻ में बि हिकिड़ी ॻाल्हि रखी त कहिड़े नमूने जेको सूबनि जो सिलसिलो हुयो
उन में सिंध जेको आहे त सिंध बाय द वे ओवरऑल जेका ह्यूमन सिक्योरिटी इंडेक्स में सिंध पहिरें नंबर ते रही आहे अच्छा ऐं उहो इन जे करे रही आहे त जेके असां कंपोनेंट मथियां आउं डिफाइन कया जंहिंमें 8-9 कंपोनेंट्स हुया उन्हनि जी बेसिस ते सिंध जेका आहे त उहो बहितर परफॉर्म करे थी पई ऐं उहे जेके बहितर परफॉर्म करे थी पई फॉर एग्जांपल जेकॾहिं हेल्थ एंड डिज़ीज़ जे सेक्टर में ॾिसूं त सिंध बहितर परफॉर्म कयो आहे इनकम जेका माण्हुनि जी इनफरादी इनकम आहे ऐं स्टेट जी नथो चवां पियो उहा जेका आहे त उहा बहितर आहे उनखां बाद में जेका एम्प्लॉयमेंट एंड वेजिस जा इंडिकेटर हुया उहे सिंध में ॿियनि सूबनि खां बहितर हुया शेल्टर जे पॉइंट ऑफ व्यू खां विमेन थी वई विमेन जा जेके इश्यूज़ हुया ॿारनि जा जेके मसइला हुया चाइल्ड राइट्स जेके हुया या इवन जेंडर इनइक्वालिटी अच्छा हिकिड़ी ॿी मतिलबु कि जी अब्दुल्ला मां तव्हां ॾे वापसि अचां थी पर थोरो कुझु पॉइंट्स जेके आहिनि मूंखे मोहसिन साहब जी तरफ़ तव्हां खणी वञण जी इजाज़त ॾियो मोहसिन साहब अव्हां ॿिए असीं कोशिशि कईसीं त अब्दुल्ला वटां समूरी हिन रिपोर्ट खे सम्झण जी कोशिशि कयूं कुझु हुननि इंडिकेटर्स जी ॻाल्हि कई हुन जी अहमियत ते बि रोशनी विझण जी हुननि कोशिशि कई त छो असीं ॻाल्हि कयूं था ऐं ख़ासि करे हिन जी जॾहिं सिग्निफिकेंस जी ॻाल्हि कयूं था त सूबनि जे दरमियान जेकी माली विरहासत थिए थी उहो हिन जो वन ऑफ द मेन कंपोनेंट्स आहे ऐं वधीक हिन में ॿियूं बि शयूं ॼाणायूं आहिनि तव्हां समूरी रिपोर्ट खे कीअं ॾिसो पिया हिन जी अहमियत ते जेकर अञा वधीक ॻाल्हि कजे ख़ासि करे सिंध हवाले जी बिल्कुलु अॼु जॾहिं रिपोर्ट मां डेवलपमेंट कम्युनिकेशन खे मां रिपोर्ट कंदो रहियो आहियां काफ़ी सालनि खां पर हीअ जॾहिं रिपोर्ट सुबुह जो मुंहिंजे हथनि मां आई ऐं मूं ॾिठो हुनखे त मां ख़ुदि कुझु सरप्राइज़िस हुआ मुंहिंजे लाइ ऐं ख़ुदि इहो रिपोर्ट करणु इहो ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स ते रिपोर्ट करणु जेको आहे इहो ख़ुदि मां सम्झां थो हिकिड़ी बहितर पेशरफ़्त आहे पाकिस्तान में रिपोर्टिंग जेका रिसर्च बेस्ड एक्शन बेस्ड जेका रिसर्च थिए थी उन हवाले सां सुठो सवण आहे मां सम्झां थो इदारा FES जहिड़ा इदारा ऐं ॿिया इदारा UNDP वर्ल्ड बैंक सुठियूं रिपोर्ट ॾींदा आहिनि जो पाकिस्तान में पॉलिसी मेकिंग इन रिपोर्ट जी बुनियादनि ते तहक़ीक़ जी बुनियादनि ते थियणु खपे जेका थींदी न आहे पाकिस्तान में जेके डेवलपमेंट जा डिसीशन्स आहिनि उहे प्योरली पॉलिटिकल बेसिस ते कया वेंदा आहिनि ऐं बाउंड्री बेसिस ते कया वेंदा आहिनि सूबनि जी बाउंड्रियुनि खे ॾिसी ऐं सूबनि खे ॾिसी कया वेंदा आहिनि उन जे लाइ मूं वटि कई मिसाल मां ॾेई सघां थो पर हिन अहिड़ियूं जेके रिपोर्ट जॾहिं अचनि थियूं त उनजी बुनियाद ते पॉलिसी मेकिंग करणु उनजी बुनियाद ते पॉलिटिकल पार्टीज़ खे पंहिंजा फ़ैसिला करण में मदद मिलंदी आहे ॾिसो FES जेको आहे सुठी चॉइस आहे कई त डॉक्टर हफ़ीज़ पाशा जहिड़े नामियारे इकोनॉमिस्ट खे उन्हनि ख़िदमतूं हासिल कयूं ऐं उन्हनि रिपोर्ट लिखी आहे छाकाणि डॉक्टर हफ़ीज़ पाशा जहिड़े माण्हुनि खे केरु सवाल नथो उथारे सघे जी जी डॉक्टर हफ़ीज़ पाशा खे ॿुधायां डॉक्टर हफ़ीज़ पाशा पाकिस्तान जे इकोनॉमिस्ट आहिनि ऐं गुज़िरियल जेको PDM गवर्नमेंट रही उनमें डॉक्टर आयशा गौस पाशा जेके आहिनि उन साॻी फैमिली आहे उनजा हस्बैंड आहिनि ऐं उन फैमिली मां ई उन्हनि जो तालुक़ु आहे ऐं ख़ुदि फाइनेंस मिनिस्टर बि रहिया आहिनि तमामु अहम उहिदनि ते बि रहिया आहिनि त हुननि जी जेका ख़ुदि जेका इहा एक्सपर्टी आहे ऐं उन्हनि जी जेका साख आहे उन हवाले सां कंहिंखे सवाल ई कोन्हे मुंहिंजो इहो चवण जो मक़सदु सिर्फ़ु इन करे आहे त इहे रिपोर्ट्स जॾहिं सिंध में ॿुधायो वियो आहे त सिंध में हुकुमरानी बहितर आहे हिन रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे ह्यूमन इंडेक्स बहितर आहे इनकम बहितर आई आहे त असां काफ़ी अरसे खां सिंध में असांजा माण्हू चवंदा रहनि पिया असांजो नैरेटिव रहियो आहे त सिंध जी इनकम बहितर आहे रेवेन्यू बहितर आहिनि उहो अॼु हिन रिपोर्ट में बि साबित थियो आहे त पर कैपिटा इनकम बहितर पर रिटर्न में छा थो मिले उहो अब्दुल्ला जेको आहे उनमें डिस्कस कयो बि आहे ऐं उहो इनइक्वालिटीज़ खे उन्हनि एक्सपोज कयो आहे त कहिड़े तरीक़े सां इनइक्वालिटीज़ थियनि पियूं पाकिस्तान में अंदरि त कंहिं सूबे जो रेवेन्यू केतिरो वापसी में केतिरो मिलंदो ज़ाहिर हिकिड़ी डिबेट आहे हिन रियासत में असांजी हिकिड़ी डिबेट काफ़ी अरसे खां हले पई इन ते ई असांजी जेको पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि सिंध जूं उहे पंहिंजो नैरेटिव जोड़ींदियूं आहिनि पंहिंजी पॉलिटिकल कैंपेनिंग कंदियूं आहिनि उहो एक्शन बेस्ड रिसर्च असांजे साम्हूं ईंदी आहे। रिपोर्ट जेके फिगर्स असांखे ॿुधाए पई अंग अखर ॾिए पई त उहे हिन वक़्तु हाणे इलेक्शन जो टाइम बि वेझो आहे त सियासी पार्टीज़ ऐं ख़ासि करे सिंध पीपल्स पार्टी जी ॻाल्हि कयूं त डू यू थिंक दे आर गोइंग टू यूटिलाइज़ इट बिल्कुलु यूटिलाइज़ कंदा ऐं करणु बि घुरिजे अॼु खां बल्कि उन्हनि शुरू बि करे छॾियो आहे ॻाल्हि सॼी आहे त इन्हनि फिगर्स जे बेस ते इन्हनि इदारनि जे तहक़ीक़ जे बेस ते ई हुननि जो नैरेटिव जुड़ंदो आया आहियूं ॻाल्हि कंदा आहिनि त हिकिड़ो तव्हां ॾिठो आहे गुज़िरियल काफ़ी अरसे खां हिकिड़ो सिंध जे हवाले सां हिकिड़ो नैरेटिव जोड़ियो वेंदो आहे एंटी गवर्नेंस नैरेटिव हूंदो आहे ज़रूरु हिते गवर्नेंस जी सूरत हाल का बहितर न आहे ईअं नथो चई सघिजे त गवर्नेंस परफेक्ट आहे ऐं ॾाढो सुठो कमु थिए पियो करप्शन न आहे ईअं बिल्कुलु बि न आहे हिते सूरत हाल घणी ख़राबु आहे पर बेसिकली हिनखे असांखे कंपेयर करिणो पवंदो ॿियनि सूबनि सां उते सूरत हाल घणी ख़राबु आहे असांखे तव्हां ॾिसो NFC जो रोल बैक जूं ॻाल्हियूं थियनि पियूं NFC खे चेंज करण जूं ॻाल्हियूं थियनि पियूं ऐं असां गुज़िरियल 20-25 साल खां इहो ॿुधंदा आया आहियूं जॾहिं असां डिबेट थींदी आहे कंहिं बि फोरम ते त उहे चवंदा आहिनि सिंध का गवर्नेंस सिस्टम ही बेहतर नहीं है तो उनको सूबों को कैसे हम इख्तियारात ये दे दें उनको कैसे ट्रांसफर करके क्योंकि उनकी कैपेसिटी नहीं है
पर ही अहिड़ी क़िस्म जो रिपोर्ट साबित कनि थियूं त सिंध जी कैपेसिटी ॿियनि सूबनि जे भेट में वधीक बहितर आहे प्रोविंशियल ऑटोनॉमी लाइ ऐं एनएफसी जे लाइ ऐं एनएफसी अवार्ड जे लाइ वधीक एनएफसी अवार्ड लाइ ऐं फर्दर डेवोल्यूशन जे लाइ। पोइ हिन में जेकी अणबराबरी वारी ॻाल्हि कई वई आहे सिंध जी, जंहिंमें हिनखे ॿियनि टिनि सूबनि सां बि असीं ॾिसूं था रिपोर्ट में कंपेयर कयो वियो आहे, त सिंध स्टैंड्स एट 0.401 उनखे ॼाणायो वञे थो ऐं जस्ट बलोचिस्तान खां थोरो सो मथे आहे। त ही अणबराबरी वारो मोहसिन साहब असीं अब्दुल्ला वटि शायदि इहो वञूं ऐं सम्झण जी कोशिशि कयूं त इन्हनि मां छा मक़सदु आहे अब्दुल्ला, जेको ही अणबराबरी वारो इंडिकेटर ॼाणायो वियो आहे ऐं सूबनि में असीं ॾिसूं था त सिंध उन में काफ़ी पोइते नज़र अचे पियो, त छा इन मां बि मक़सदु इहो वेल्थ डिस्ट्रीब्यूशन वारो ई आहे? थैंक यू। पोयों हिकिड़ो पॉइंट उनखे फोकस करणु चाहींदुसि। साईं मोहसिन बाबर साहब ॿुधायो गवर्नेंस जे बारे में। ॾिसो हिन वक़्तु असां वटि जेको दौर आहे उन में जेको नैरेटिव तयारु थिए थो पियो या तयारु करायो वञे थो पियो, उनखे बि सम्झण जी ज़रूरत आहे त उहो कीअं तयारु थिए थो पियो। सिंध में गवर्नेंस जे हिसाब सां जेका ह्यूमन सिक्योरिटी रिपोर्ट चवे थी पई आहे, जेको इंडेक्स जा इंडिकेटर्स चवनि था पिया, त पाकिस्तान में चइनी सूबनि जो जॾहिं तव्हां हिकिड़ो मुवाज़नो कयो था पिया त गवर्नेंस जे पॉइंट ऑफ व्यू सां सिंध उनमें बहितर कारकर्दगी कई आहे ऐं ओवरऑल जेका सिंध जो जेको बीठो पंहिंजो इंडेक्स ओवरऑल ह्यूमन सिक्योरिटी इंडेक्स, इट वाज़ ऑन द टॉप लिस्ट। सेकेंड ते पोइ पंहिंजो पंजाब हुयो, थर्ड ते ख़ैबर पख्तूनख्वा हुयो, चौथे नंबर ते बलूचिस्तान हुयो। सिंध में जेके वीक कंपोनेंट आहिनि उनखे बि असांखे ॻाल्हाइणु घुरिजे ताकी जेके सिंध जा मुतलका इदारा आहिनि, सिंध जूं जेके हुकूमतूं धुरियूं आहिनि, उनखे इम्प्रूव करणु घुरिजनि। छो जो जेका इंट्रा प्रोविंशियल डिस्पैरिटी आहे उनखे ख़तमु करणु केरु ख़तमु कंदो? अची आम आवाम त कोन ख़तमु कंदी, उनखे ख़तमु करण जे लाइ उतां जी जेके हुकूमती धुरियूं आहिनि उहे ख़तमु कंदियूं। ॿिए नंबर ते जेको माना टे शयूं जेके आहिनि उहे कमज़ोर नज़र आयूं सिंध जी तरफ़ों। हिकिड़ो इहो त इंटर प्रोविंशियल डिस्पैरिटी खे उन्हनि ख़तमु न आहिनि करे सघिया। ॿिए नंबर ते तालीम जे निज़ाम ते जेको आहे त हिकिड़ो सवालिया निशान हुयो त उहो वीक कमज़ोर आहे। ऐं टे नंबर ते जेका इनकम इनइक्वालिटी आहे, जेका तव्हां ॻाल्हि कयो था पिया, हिते जेका इनकम इनइक्वालिटी आहे उहा सूबनि जे दरमियान इनकम इनइक्वालिटी ॻाल्हि नथी थिए, त माना मसावाती तौर ते जेको आहे त हिकिड़ी सभिनी सूबनि में बराबरी सतह ते इनकम अचे, न, इहो आहे फर्दी सतह ते। त जेको फ़र्द आहे, हर फ़र्द जी जेका डिस्पैरिटी आहे, अमीर ऐं ग़रीब जे विच जी जेका विरछ आहे, उनखे हू बयानु करे थो पियो त माना हिकिड़ो या त सफ़ा अमीर आहे या वरी हिकिड़ो सफ़ा ग़रीब आहे। ऐं उनखां अलावा जेके ओवरऑल जेके इशूज़ आहिनि असांजी इन पूरी ह्यूमन सिक्योरिटी में, उनखे मज़बूत कीअं करे सघिजे थो पियो? इज़ देयर एनी लाइट ऑन द अदर साइड ऑफ टनल? उनखे सम्झण जी ज़रूरत आहे त छा को रोशनी जी का उम्मीद नज़र अचे थी पई? यस, उहा नज़र अचे थी पई। ह्यूमन सिक्योरिटी जी अब्दुल्ला, आई एम सो सॉरी, असां वटि टाइम तमामु घटि आहे। मां हिकिड़ो ॿियो सुवाल मुंहिंजे ज़हन में अचे पियो त डॉक्टर हफ़ीज़ पाशा ई छा उन्हनि ई समूरी हिन रिपोर्ट ते कमु कयो आहे एंड वाई वॉज ही द चॉइस? यस, छो जो डॉक्टर हफ़ीज़ पाशा जेको आहे उन्हनि जो जेको इकनॉमिक बैकग्राउंड रहियो आहे उहो ही रहियो आहे त यूनाइटेड नेशंस जो जेको सेक्रेटरी जनरल हुयो कोफ़ी अनान, त कोफ़ी अनान साहब जा जेके इकनॉमिक एडवाइज़र हुया उहे हफ़ीज़ पाशा साहब रहिया आहिनि। ऐं पाकिस्तान जा अनडिस्प्यूटेड क़िस्म जो जेको फाइनेंस मिनिस्टर जे तौर ते हुननि पाकिस्तान में जेके फाइनेंशियल रिफॉर्म्स ऐं जेके इकनॉमिक रिफॉर्म्स जा एजेंडा हुया उहे हिन मुल्क खे जेकॾहिं अॼु ॾींहं ताईं कंहिं ॾिना आहिनि त उहे डॉक्टर हफ़ीज़ पाशा ॾिना आहिनि। ॿियो शायदि तारीख़ में तव्हांखे ख़बर हुजे अलाए न हुजे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो जेको यंगेस्ट स्पीच राइटर हूंदो हुयो उहो बि पंहिंजो डॉक्टर हफ़ीज़ पाशा हूंदो हुयो। डॉक्टर हफ़ीज़ पाशा उहा शख़्सियत आहिनि जिन ते का बि कहिड़े क़िस्म जी बि कंट्रोवर्सी बि न आहे ऐं प्लस ही त हिन पूरे मामले खे सम्झण जे लाइ तव्हांजो आइडियोलॉजिकल सोशल डेमोक्रेट लाज़मी आहे। उहो काफ़ी शयूं तव्हां क्लियर कयूं उन रिपोर्ट्स जे हवाले। सो थैंक यू सो मच फॉर योर टाइम, वॾी महिरबानी। नाज़रीन, हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं ऐं ब्रेक खां पोइ वधीक हिन रिपोर्ट ते गुफ़्तगू जारी थींदी, वधीक हिन जी अहमियत खे सम्झंदासीं ऐं इहो ई सवाल रखंदासीं पंहिंजे पैनलिस्ट अॻियां बि त छा ही रिपोर्ट खे खणी करे असांजा पॉलिसी मेकर्स कुझु वधीक कुझु सुठो कमु करे सघनि था, हिनखे सीरियसली टेकअप करे सघनि था या न। हिकु ब्रेक खां पोइ जी
जी नाज़रीन, रिपोर्ट ते ॻाल्हि कंदासीं त जीअं असीं प्रोग्राम जी पहिरें हिसे में बि ॻाल्हि कईसीं, अब्दुल्ला सां गॾु हुयो जंहिं इदारे हीअ रिपोर्ट शाया कई आहे त सिंध इंसानी सलामती ऐं आमदनीअ जी सूरत हाल में ॿियनि सूबनि खां अॻिते आहे, जंहिंमें आमदनी ते बि असीं ॻाल्हि कईसीं त हू तमामु घणो अॻिते आहे, पर इन में कुझु इन जा बैकवर्ड कॉम्पोनेंट्स बि आहिनि जंहिं ते असीं डिटेल में ॻाल्हि कईसीं। वधीक हिन वक़्तु असां सां मौजूदु आहिनि नसीर मेमन साहब, जेके तजिया निगार आहिनि, डेवलपमेंट प्रोफेशनल आहिनि, उन्हनि जी तरफ़ वधूं था, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था वधीक इन रिपोर्ट ते थोरी डिटेल। अस्सलाम वालेकुम नसीर साहब, वॾी महिरबानी टाइम करण जे लाइ। जी वालेकुम सलाम। जी नसीर साहब, ही ओवरऑल अव्हां बि हिन रिपोर्ट खे यकीनन स्टडी कयो हूंदो, कीअं ॾिसो पिया त ही रिपोर्ट केतिरी इंपॉर्टेंट आहे, छा अहमियत आहे जॾहिं असीं ह्यूमन सिक्योरिटी इंडेक्स जी ॻाल्हि कयूं था, सिंध उन में टॉप ते बीठो आहे, पर यकीनन बैकवर्ड कॉम्पोनेंट्स बि आहिनि जंहिं ते तव्हां सां असीं वधीक ॻाल्हि कंदासीं। सो ओवरऑल तव्हां कीअं ॾिसो पिया रिपोर्ट खे? अच्छा, महिरबानी। हींअर ताईं छा डिस्कस जो प्रोग्राम में मां जीअं तो न ॿुधो आहे, तंहिंजे करे मां उन कॉन्टेक्स्ट खां वाक़िफ़ न आहियां, पर जेसिताईं रिपोर्ट जी डॉक्यूमेंट जो सुवाल आहे त पहिरीं ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त फर्स्ट टाइम ह्यूमन सिक्योरिटी ते का रिपोर्ट आई आहे। ख़ुदि हिकिड़ो वॾो इम्पोर्टेंट दस्तावेज़ आहे जंहिं ते पाकिस्तान में कमु न थियो हो, हिकिड़ो सेमिनल वर्क थियो आहे। ठीकु आहे। सो जेको फेडरल कैपिटल स्टिफ्टिंग वारनि ही डॉक्यूमेंट ठाहियो, मुंहिंजो त ख़्याल आहे त मां उनखे गुज़ारिश कंदुसि त ही सिंधीअ में ज़रूरु तर्जुमो कराइनि त इहो वाइडली माण्हुनि जे पहुच में अची सघे। बिल्कुलु सही पिया चओ। हाणे जेसिताईं आहे ह्यूमन सिक्योरिटी में सिंध जो टॉप करणु, पहिरीं ॻाल्हि ज़हन में रखिजो त ओवरऑल परफॉर्मेंस में हीअ रिपोर्ट त कंहिं बि सूबे खे अप टू मार्क कोन पई ॾेखारे। ही सिर्फ़ कंपैरिज़न आहे बिटवीन द प्रोविंसेस, जंहिंमें तव्हांखे सिंध मथे थी नज़र अचे। डज़ नॉट मीन त सिंध को शानदार ह्यूमन सिक्योरिटी ते बीठी आहे या गवर्नेंस में आउट क्लास कयो बीठी आहे, ईअं न आहे। सभिनी जा तव्हां जेकर स्कोर शीट ॾिसंदा त मुंहिंजे साम्हूं उहो ग्राफ मौजूदु आहे। जी, जेकर हिकिड़ो सेकंड मूंखे ॾियो, मां तव्हांखे ग्राफ मां कोट करे ॿुधाए सघां थो त सिंध जो स्कोर जेको गवर्नेंस ते आहे उहो 0.4 आहे, 0.47 आहे, जेको हाईएस्ट आहे, पर इहे जेको उनजो जेको टॉप मार्जिन आहे ग्राफ में उहो 1 आहे। सो जेका उनजी बेस्ट परफॉर्मेंस आइडियली हुजणु घुर्जे ग्राफ मुताबिक़ उन जे अध खां बि हेठि आहे। तो मां पर्सनली इनखे मैटर ऑफ सेलिब्रेशन कोन थो सम्झां। सही। हा, इहा ॻाल्हि ज़रूर आहे त तव्हांखे सिंध कंपैरेटिवली ॿियनि सूबनि जे भेट में अकबरी नज़र थी अचे, ऐं उन ते बि केतिरनि माण्हुनि खे हैरत थींदी, यकीनन थियणु घुर्जे, जो जनरली हिकिड़ो परसेप्शन आहे त सिंध जी गवर्नेंस ख़राब आहे। जी, पर इहो हिकिड़ो वॾो डिबेट थी वेंदो त कंहिंजी गवर्नेंस ख़राब आहे, कंहिंजी सुठी आहे। मजमूई तौर ते इहा रिपोर्ट चए थी त चइनी सूबनि मां कंहिंजी बि गवर्नेंस सेटिस्फैक्टरी कोन्हे। सही। तो उन अनसेटिस्फैक्टरी गवर्नेंस जे अंदर जी भेट आहे जंहिंमें सिंध थोरी अकबरी आहे, ऐं पंजाब खां इवन केपी मथे बीठो आहे। हाणे तव्हां हफ़ीज़ पाशा साहब सां को माण्हू हुन ते अलॻि प्रोग्राम करे डिस्कस बि करे सघे थो, एनालिटिकल फ्रेमवर्क बि सम्झी सघिजे थो, पर जेकर तव्हां हुन जे 141 पेज ते वेंदा त उन में उन्हनि क्रिटिकल इंडिकेटर्स ते स्कोरिंग ॾिनी आहे चइनी सूबनि जी। सही। उन सूबनि जे तव्हां स्कोरिंग खे ॾिसंदा त तव्हांखे सम्झ में ईंदो त हुन जी स्कोरिंग जो बेसिस छा आहे। मिसाल तौर एक्सटेंट ऑफ सेल्फ रिलायंस, पंहिंजे पाण ते भाण जे हवाले सां हिकिड़ी स्कोरिंग आहे। इहो हिकिड़ो मां इंडिकेटर थो ॿुधायां। अहिड़ी तरह पर्सनल सेफ्टी ते आहे, एनवायरमेंटल प्रोटेक्शन ते आहे, आमदनीअ ते आहे। आमदनी ज़ाहिर आहे सिंध में जनरली जेका बहितर आहे उहा मेनली बिकॉज ऑफ कराची आहे। इहो असांखे एक्सेप्ट करणु घुर्जे त बाक़ी सिंधी सिंध सां जेकर असां भेटींदासीं त हिन में मूं हुन हाफ़िज़ पाशा साहब खे चयो, मूं चयो हिन जी तव्हां इंट्रा प्रोविंशियल डिस्पैरिटीज़ खे जॾहिं डिटेल में वेंदा त तव्हांखे ख़बर पवंदी त इनइक्वलिटीज़ केतिरियूं, छो त इहो न विसारिजो त साॻी रिपोर्ट में अण बराबरी जे हवाले सां सिंध जो स्कोर तमामु ख़राब आहे। बिल्कुलु उन में तव्हांखे पंजाब बहितर थो लॻे। तो इहे प्रॉब्लम्स आहिनि, पर मां वरी चवां थो त मजमूई तौर ते जेके शयूं हुननि हाईलाइट कयूं उन में कुझु सेक्टर्स जे अंदरि हुन सिंध खे काफ़ी बहितर ॾेखारियो। जीअं ॻाल्हि ॼाणायो पिया त हिकिड़ी सेलिब्रेट करण जी ॻाल्हि कोन आहे, पर आउं तव्हां सां स्पेसिफिकली न अण बराबरी वारे फैक्टर ते ॻाल्हाइणु चाहींदसि, जंहिंमें सिंध बलोचिस्तान खां थोरो मथे आहे। त ही इन में अण बराबरी में अव्हां छा सम्झो पिया त ही बि बिटवीन द प्रोविंसेस आहे या ही बि सिर्फ़ु सिंध अंदरि ई ॻाल्हि कई वञे पई? इन में छा मक़सदु आहे? इनइक्वालिटी न अण बराबरी विदिन प्रोविंसेस खे हाईलाइट कयल आहे, ऐं उन जो जेको टाइटल आहे ग्राफ जो फ्रीडम फ्रॉम इनइक्वालिटी आहे। उनखे तव्हां ॾिसंदा त उन में तव्हांखे उन फ्रीडम फ्रॉम इनइक्वालिटी में सिंध हेठि बीठी आहे, पंजाब मथे बीठो आहे। उनजो सबबु ज़ाहिर आहे सिंध में तबक़ाती तौर ते हैव्स ऐं हैव नॉट्स जो एॾो ख़ौफ़नाक फ़र्क़ु आहे। तव्हां कराची जे विदन बि ॾिसी सघो था, बाक़ी शहर ॿाहिराणियूं असां बोर्ड जे दौरान हिकु मां त पुठिएं साल में सिंध जे तमामु रिमोट एरियाज़ में वियो आहे, पॉवर्टी जी सूरत तमामु ख़राबु, ऐं उन में असांखे कराची जी जेका अपर इनकम आहे या रुगो कराची न, उहो हिकिड़ो एफ्लुएंट क्लास आहे सिंध में, उहो सखर में बि, जैकबाबाद में बि, हर ज़िले में आहे, पर ओवरऑल पर कैपिटा इनकम में असांखे कराची जे पोर्ट सिटी हुजण जे करे असांजा एवरेजिस बहितर आहिनि,
बाक़ी सिंध में हालत सुठी न आहे। त जॾहिं पर कैपिटा वारी ॻाल्हि कयूं था त हिन वधीक सिंध में फैक्टर जेको आहे कराची वारो अचे पियो, त उते उन हिसाब सां ही सभु ॼाणायो वियो आहे। पर जॾहिं असीं पोइ हिते ॿियनि इलाइक़नि में वञूं था जेके रूरल एरियाज़ आहिनि, उते हालत तमामु ख़राबु लॻी पई आहे। इहा ई ॻाल्हि हिन रिपोर्ट में बि कई वई आहे त देयर इज़ हायर इंसिडेंस ऑफ पॉवर्टी इन सिंध, पर जेकॾहिं कैपिटा भली वधीक आहे पर पॉवर्टी जो इंसिडेंस भी ओतिरो ई बरक़रार आहे। त पोइ हिन में रीजनल डिस्पैरिटीज़ जी बि नसीर साहब वॾे पैमाने ताईं ॻाल्हि अचे पई ऐं बैकवर्ड कॉम्पोनेंट जी बि ॻाल्हि कई वई आहे। उनखे बि ॼाणायो वियो आहे त इंटर प्रोविंशियल डिस्पैरिटी तमामु घणो एग्ज़िस्ट करे पई। त इनखे वधीक कीअं पंहिंजो ही पॉलिसी मेकर्स टेकअप करे सघनि था? डू यू थिंक कि गवर्नमेंट हिन ही रिपोर्ट एॾी अहम आहे, इन ते को कमु करे सघे थी, इनखे सीरियसली वठी सघे थी या इन जी बुनियाद ते पॉलिसीज़ ठाहे सघे थी? एतिरनि सालनि खां त असीं कोन ॾिठोसीं। ॾिसो, हिन में जेके बि इंडिकेटर्स कया आहिनि उहे 70-80% प्रोमिसिस जे डोमेन में था अचनि। तव्हां हिन में गवर्नेंस जो तव्हां चार्ट खणी ॾिसो, प्राइमरीली इहो सूबनि जे हुकूमतुनि जो कमु आहे ऐं उन्हनि खे तमामु घणो 18th अमेंडमेंट खां पोइ इख़्तियार बि ट्रांसफर थियल आहिनि। 7 NFC अवार्ड खां पोइ पैसा बि सूबनि खे बहितर मिलिया आहिनि। पर प्रॉब्लम वॾा हाणे मोशन बजट एनालिसिस असां गॾु कंदा रहिया आहियूं, जॾहिं तव्हांजी 80% बजट नॉन डेवलपमेंट हूंदी ऐं बाक़ी डेवलपमेंट बजट जो तव्हां 50% बि ख़र्च न कंदो त मूंखे ॿुधायो पॉवर्टी किथां ख़तम थींदी, इनइक्वालिटी किथां ख़तम थींदी? पब्लिक पॉलिसी खे ठीकु करण जी ज़रूरत आहे। ऐं इहो रुॻो सिंध जी न चइनि सूबनि जी हालत आहे। पाकिस्तान जी मजमूई तौर ते जेका पब्लिक सेक्टर डेवलपमेंट जी स्पेंडिंग आहे उहा डिसमल आहे। इन जे करे जॾहिं तव्हांजी डेवलपमेंट ते स्पेंडिंग ई कान्हे ऐं सॼा ख़र्च एडमिनिस्ट्रेटिव ऐं नॉन डेवलपमेंट एक्सपेंसिस ते बजटूं ख़र्च थींदियूं त पोइ ह्यूमन सिक्योरिटी जा इंडिकेटर इंप्रूव करण लाइ वॾी जाखोड़ करणी पवंदी सूबनि। ठीकु आहे नसीर साहब, मूंखे इजाज़त ॾिजो त मां कुझु पॉइंट्स मोहसिन साहब जी तरफ़ बि खणी वठां। मोहसिन साहब, जीअं असीं ॻाल्हि कयूं था या नसीर साहब जी ॻाल्हि की देयर इज़ नथिंग टू सेलिब्रेट इन इट, मतिलबु ओवरऑल जॾहिं असीं हिननि जे फैक्ट्स खे या फिगर्स खे ॼाणियूं था त उन में काफ़ी असां पोइते स्टैंड कयूं पिया। पर ठीकु आहे, एप्रिशिएबल ॻाल्हि आहे। जेके साराइण जोॻियूं ॻाल्हियूं बि हिन में मैंशन आहिनि जॾहिं असीं पर कैपिटा वारी ॻाल्हि कयूं पिया। बट ऑन द अदर हैंड पॉवर्टी एग्ज़िस्ट टू, उनखे असीं ख़तमु न करे सघिया आहियूं ऐं तालीम में वॾो पोइते आहियूं। इहो बि हिन रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे। त पोइ इन ते कमु थींदे तव्हांखे नज़र अचे पियो हीअ रिपोर्ट जीअं त पहिरियों दफ़ो पंहिंजो हिन इदारे शाया कई आहे हिन मुल्क में? मां सम्झां थो दिस इज़ हाई टाइम पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि इंक्लूडिंग पीपल्स पार्टी ऐं GDA ऐं PMLN चवनि था असां सिंध ते फोकस करण वारा आहियूं, त उहे अहिड़ी क़िस्म जूं रिपोर्ट्स खे साम्हूं रखी पंहिंजो मंशूर तयारु कनि त असां डेवलपमेंट ते वधीक फोकस कंदासीं। 85% तव्हांजी 15% तव्हांजो डेवलपमेंट ते ख़र्च थिए थो, जंहिं मां बि तव्हांजी स्पेंडिंग सॼी 100% कान थिए थी। त वञी असांखे पाकिस्तान में ऐं सिंध में ख़ासि तौर ते वरी ॾिसूं त 7-8% वञी डेवलपमेंट जो ख़र्च थिए थी। त 7-8% ओवरऑल बजटरी फ्रेमवर्क में जॾहिं तव्हां माण्हुनि ते ख़र्च कंदो त पोइ इहे ई इंडिकेटर ईंदा जेके साम्हूं आया आहिनि। ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। तालीम जो प्रॉब्लम असां वटि आहे त सही, सॼे पाकिस्तान में पंजाब में तालीम जी तालीम जी जेका क्वालिटी आहे, क्वालिटी स्टैंडर्ड्स आहिनि उहे काफ़ी बहितर आहिनि हुनजे रूरल सेटअप में बि। ऐं असां वटि तव्हां ॾिसो असांजी ॿहिराड़ी में तालीमी छा सूरत हाल आहे, इंफ्रास्ट्रक्चर तबाह थियल आहे। पर मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि तमामु अहम इन हवाले सां ज़रूरु कंदुसि त हिकिड़ो त ॾिसो इनइक्वालिटी ओवरऑल आहे। ॿियो जेको रीजनल डिस्पैरिटीज़ जी विदिन सिंध ॻाल्हि कई वई आहे, उनमें तव्हांखे जेको कराची आहे ऐं नवाबशाह आहे, हैदराबाद खे थोरो मथे ॾेखारियो वियो आहे। बाक़ी टई डिवीज़न जेके आहिनि उहे इनइक्वालिटी में हेठि आहिनि। त हिकिड़ो कराची हैदराबाद जो चलो ॻाल्हि सम्झ अचे थी, अर्बन सेंटर्स आहिनि, उते कुझु अपॉर्चुनिटीज़ बहितर आहिनि माण्हुनि जे लाइ बि। नवाबशाह खे बहितर हुन में ॾेखारियो वियो आहे त ज़रूरु नवाबशाह ते जो मक़सदु आहे कमु थियो आहे ऐं नवाबशाह में फ़र्क़ु थियो आहे। बाक़ी सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ासि इते जी डिस्पैरिटी तमामु इनक्वालिटी में घटि अचे पई। ॿी ॻाल्हि ॾिसो, 2 कंपोनेंट आहिनि। इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त असां ओवरऑल को तमामु घणी गवर्नेंस सिचुएशन सुठी न आहे। जीअं मूं पहिरीं बर्स कयो त करप्शन तमामु घणी आहे सिंध में, हर इदारे में करप्शन आहे ऐं असांखे पंजाब खां वधीक नज़र अचे थी। हुकुमरानी में त बहितर आहे, पर हिकिड़ो इशू इहो आहे त हिकिड़ो डेवलपमेंट जो कॉन्सेप्ट आहे, ॿियो वरी आहे पॉलिटिकल। हाणे पॉलिटिक्स में इहे पॉलिटिकल जेका हिन खे कैरी करणु इन सॼे नैरेटिव खे त असांजी गवर्नेंस बहितर आहे। बहितर जो मक़सदु आहे ॿियनि जे भेट मां तव्हां बहितर आहियो जेकॾहिं बहितर आहे ऐं इन रिपोर्ट खे असां तस्लीम करे वठूं। पर तव्हांखे पीपल्स पार्टी खे बि ख़ुदि पंहिंजे गवर्नेंस ते तमामु घणो तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं हींअर मां सम्झां थो हिननि जे एजेंडा में जेकॾहिं पॉलिटिकल पार्टीज़ जे एजेंडा में इहो डेवलपमेंट जी जेको सॼो पैराडाइम आहे, डेवलपमेंट जो जेको डिबेट आहे डेवलपमेंट जी, पंजाब में तमामु घणी थींदी आहे। पंजाब में सॼी इलेक्शन जेका कैंपेनिंग आहे उहा डेवलपमेंट जे बेस ते थींदी आहे। इमरान ख़ान पोएं साल जेका 2018 में जेका कैंपेनिंग कई उहा एंटी करप्शन जे ख़िलाफ़ कई। पंजाब में नून लीग डेवलपमेंट जी डिबेट कंदी आहे। सिंध में डेवलपमेंट जी डिबेट आहे कोन। डेवलपमेंट जी डिबेट जो मक़सदु आहे ह्यूमन डेवलपमेंट खे बहितर करणु। रस्ता, रोड, रस्ता, बिल्डिंग्स ठाहिण, इहा डेवलपमेंट काफ़ी न आहे। ऐं असां हेतिरी स्पेंडिंग करे छॾीसीं इहो काफ़ी न आहे।
दुनिया सॼी में हाणे इकोनॉमिक डेवलपमेंट जेका आहे उहा ह्यूमन डेवलपमेंट सां सलाहिजी वई आहे त जेकॾहिं तव्हांजे माण्हुनि जी ह्यूमन डेवलपमेंट बहितर आहे त तॾहिं तव्हांजी इकोनॉमिक डेवलपमेंट इकोनॉमिक ग्रोथ रेट GDP ऐं सभु जेके इंडिकेटर्स आहिनि तव्हांजा बहितर थींदा तेसि ताईं ऐं उन में ज़ाहिर ही जेका सिक्योरिटी जी रिपोर्ट जेका आई आहे इहा बिल्कुलु इन सां कनेक्ट नज़ीर साहब ही जेके रिसर्चेस थियनि थियूं डेटास अचनि था फैक्ट्स फिगर्स ते ॻाल्हि कयूं था ही सभु कागज़नि जी हद ताईं रहिजी वञनि था को कमकार थिए कोन थो का मस्बत तब्दीली अचे कोन पई साॻियूं शयूं उते जो उते बीठियूं आहिनि जेके बुनियादी मसला आहिनि उहे बि साॻिया जो साॻिया उते ई बीठा आहिनि आख़िर थियणु छा खपे त ही रिपोर्ट्स मां वाकई में को फ़ाइदो तव्हांखे ईंदड़ ॾींहंनि में नज़र अचे पियो का वॾी क़िस्म जी तब्दीली तव्हांखे ॾिसंदे महसूस थिए पई या ही सभु कागज़नि ताईं ऐं हिन खे असां सिर्फ़ु पढ़ंदा ई रहिजी वेंदासीं ठीकु आहे नसीर साहब जो राब्तो असां सां डिस्कनेक्ट थी विया आहिनि मोहसिन साहब इहो सवाल आउं तव्हां ॾे खणी अचणु चाहींदसि आख़िरी प्रोग्राम जो टाइम बि ख़तमु थियण वारो आहे त ही सभु छा सिर्फ़ु कागज़नि जी हद ताईं तमामु मां हिते वेही करे डिस्कस कंदासीं या हिन जी का मस्बत तब्दीली असां चऊं त इन में ईंदड़ ॾींहंनि में असांखे नज़र अचण वारी आहे कुझु थींदो साईं नसीर साहब ज़रूरु हिन ते ॻाल्हाइणा पर मां हिन ते थोरो ऐड कंदो वञा ॾिसो प्लीज़ उहो ई मूं अर्ज़ु कयो त जेका पॉलिसी मेकिंग में जेके डिसीशन मेकिंग आहे पॉलिसी डिसीशन मेकिंग आहे मुख़्तलिफ़ फोरम्स ते डू यू थिंक आवर पॉलिसी मेकर्स आर सीरियस इनफ टू वर्क ओवर इट ॾिसो जॾहिं डिसीशन थींदा आहिनि जॾहिं इन्हनि फोरम्स नेशनल इकोनॉमिक काउंसिल ऐं जॾहिं CCI ऐं इवन प्रोविंशियल जेके कैबिनेट्स आहिनि फेडरल कैबिनेट्स आहिनि हुनमें बाक़ाइदा रिसर्च ऐं डेटा खे साम्हूं रखंदे फ़ैसिला कया वेंदा आहिनि तव्हां ही जेको कोविड जा मामला थिया जेके इहा ॿिया मामला थियनि था सिंध में या पाकिस्तान सॼे में उते बि फैक्ट्स एंड फिगर सां ॻाल्हि कई वेंदी आहे उते बि आर्गुमेंट फैक्ट्स एंड फिगर सां पेश कयो वेंदो आहे प्रॉब्लम छा थिए थो असां वटि प्रॉब्लम इहो आहे त इन्हनि खे पोइ डेवलपमेंट जेका थिए थी ऐं डेवलपमेंट डिसीशन जेके थियनि था उहे पॉलिटिकल थी था वञनि ऐं पोइ सिर्फ़ु पॉलिटिक्स ऐं उन मां जेको गेन आहे पॉलिटिकल गेन जेको पॉलिटिकल डिविडेंट आहे उन ते घणो फोकस थिए थो ऐं जेका ह्यूमन डेवलपमेंट आहे ऐं ह्यूमन जेको इंडेक्स आहे माण्हुनि जी इंसानी तरक़ी खे बहितर करण जा फ़ैसिला घटि थियनि था पर इंफ्रास्ट्रक्चर सिविल इंफ्रास्ट्रक्चर रोड रस्ता बिल्डिंग्स इन्हनि में छाकाणि त हिन में वॾो सिस्टम कमीशननि जो हूंदो आहे तंहिंजे करे हिन में प्रॉब्लम अचे थो तंहिंजे करे ह्यूमन डेवलपमेंट ते फोकस थिए ऐं मां सम्झां थो पॉलिटिकल पार्टीज़ ह्यूमन डेवलपमेंट ते कमु थिए इन ते ध्यानु ॾियण जी सख़्त ज़रूरत आहे छो त ही हाई टाइम आहे पहिरियों दफ़ो रिपोर्ट ही शाया थी आहे पाकिस्तान में इन इदारे पंहिंजो शाया कई आहे पब्लिश कई आहे त पॉलिसी मेकर्स दे शुड एब्सोल्युटली वर्क ऑन इट त जीअं असीं तरक़ी जे रास्ते ते हली सघूं ऐं मुल्क बि बहितरी जी तरफ़ वधी सघे सो इजाज़त ॾींदा सुभाणे मुलाक़ात थींदी अल्लाह